अस्सलाम वालेकुम, नमस्ते। आऊं है कृष्णलाल परमार थार एजुकेशन यूट्यूब चैनल में ता सभी की भली कर। दोस्तों, अज आऊं एराबन बाबत वीडियो खणी आया, उम्मीद पसंद ईंदी। दोस्तों, गुजरियल वीडियो में असां अलग बेजा नंढा सुर ऐं डिघा सुर यानी ॿाराखड़ी जा आवाज़ पढ़ियासीं। अॼु असां कुछ अरबी जो ॻाल्हियूं आहिनि जेके पढ़ंदासीं। उन में ही जज़्म आहे। जज़्म छाखे चइजे थो? जज़्म जी निशानी कहिड़ी ईंदी आहे? जज़्म जी निशानी नंढड़ी दाल वांगुरु मथे अचे थी ऐं जंहिं बि अखर ते जज़्म अचे थी उहो अखर मजज़ूम चयो वञे थो ऐं उन अखर खे साकिन बि चइबो आहे। हिन जज़्म खे सुकून चइबो आहे, यानी उहो अखर पंहिंजो चिटो आवाज़ न ॾेखारींदो। उहो अखर पंहिंजो आवाज़ अॻी जेको मुतहरिक अखर आहे उन सां गॾु मिलाईंदो। जीअं ही अलिफ ते ज़बर आहे, ही मुतहरिक अखर आहे, हिन ते ज़बर पई आहे, हरकत पई आहे, त ही नून जेका आहे उहा हिन सां गॾु पढ़बी। अलिफ नून ज़बर ॿिया बि ईअं लफ़्ज़ पढ़बा, बे नून ज़बर, ॿिया बि अखर ईअं पढ़बा, बे नून ज़बर ब, ते नून ज़बर त, जीम नून ज़बर ज, ही अलिफ लाम ज़बर अल, काफ लाम पेश कुल, मीम नून ज़ेर मिन, अलिफ नून ज़बर। अच्छा, अॻिते हाणे ही लफ़्ज़ हिन खे कीअं उचारियो थो वञे? अलिफ नून ज़बर बे पेश ब, ब। हिन नून ते जज़्म आई आहे। इहो नून जेको साकिन आहे, इहो नून पंहिंजो अलिफ सां गॾु आवाज़ ॾेखारे थो। अलिफ नून ज़बर बे पेश ब, ब। अॻिते ही आहे अलहम्द, अलहम्द, यानी ही लाम हिन सां गॾु पंहिंजो आवाज़ ॾेखारे थो। अल, ही लाम साकिन हर्फ है। अलिफ लाम ज़बर अल, हाय ज़बर हाय, मीम ज़बर हाँ, ओ हाय ज़बर है, सॉरी हाय मीम ज़बर हम, दाल पेश दो, अलहम्द। दोस्तों, ही दोस्त लफ्ज़ उर्दू अदब जो आहे। हिन जी जेका हिजे हिन खे कीअं उचारियो वञे थो? दाल वाव दो सीन साकिन ते मौक़ूफ़। ही सीन जेको आहे उहो साकिन आहे ऐं हिन ते जज़्म आई आहे। ही ते मौक़ूफ़ आहे छाकाणि त ते जेको आहे उहो हिन ही बि साकिन आहे, ही बि साकिन आहे। टियों हर्फ़ जेको उहो साकिन नथो थिए, उन जे करे हिन खे ते मौक़ूफ़ करे शुमार कयो वेंदो आहे ऐं ते पंहिंजो वज़न कोन ॾेखारींदो। जीअं अहिड़ा ॿिया लफ़्ज़ आहिनि, गोश्त है या बरख़ास्त है या दरख़्वास्त है। तंहिंखां पोइ शब्द हिन में ही दाल ते जेका आहे टिन आणनि वारी ही निशानी ॾिसण में अचे थी, हिन खे शब्द चइबो आहे। ऐं इहो शब्द जंहिं बि अखर ते अचे थो उहो अखर ॿ दफ़ा पढ़ियो वेंदो। जीअं शद, शीन दाल ज़बर शद, दाल ज़बर द, शद। ही मद, मीम दाल ज़बर मद, दाल ज़बर द, मद, यानी दाल हिन मीम सां गॾु बि पढ़बो ऐं दाल अलॻि बि पढ़बो। अॻिते जीअं ही लफ़्ज़ आहे रब, रब, यानी ब रे सां गॾु ऐं ब अलॻि बि, रे बे ज़बर रब, बे ज़बर ब, रब। जीअं ही हुब, हाय बे पेश हुब, बे ज़बर ब, हुब। अॻिते जीअं ही जन्नत, ही नून ॿ दफ़ा पढ़बो। जन यानी नून जीम सां गॾु बि पढ़बो ऐं नून अलॻि बि पढ़बो। तंहिंखां पासे अचूं था उभी ज़बर ते। हिन खे बीठल ज़बर बि चइबो आहे या खड़ी ज़बर चइबो आहे। हिन खे कीअं पढ़बो आहे? ही पंहिंजो आवाज़ जेका आहे उहा अलिफ जेतिरो आवाज़ ॾेखारे थो। जीअं असां पढ़ियासीं अलिफ मंदा या बेलबा, त हिन जो ओतिरो ई आवाज़ छिकबो। बे उभी ज़बर बा,
ते उबी जबर ता, से उबी जबर सा, जीम उबी जबर जा, रे उबी जबर रा, हे उबी जबर हा। हिन जी निशानी ही है उबी जबर जी। जी ही सुबहान लफ्ज़ आहे, सुबहान सीन पेश सुब, ही बे हिन सां गॾु आहे, ही बे हर्फ साकिन आहे। ऐं हाय 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 ते उबी जबर है, हाय अलिफ, हाय खड़ी जबर हा, या हाय उबी जबर हा, नून जबर न, सुबहान। अॻिते अचूं था इस्माईल, इस्माईल। हाणे इस अलिफ सीन ज़ेर इस, ही सीन साकिन हरफ है, उन ते जज़्म आई है। मीम ते खड़ी जबर है या उबी जबर है, हिन खे पढ़ंदासीं मीम उबी जबर मा, आइन ये ज़ेर ई, लाम जबर ल, या इस्माईल। अॻिते अचूं था उबी ज़ेर ते। उबी ज़ेर जी निशानी साॻी हिन वांगुरु, पर उहा अखर जे हेठि अचे थी। जीअं बे, हिन जो आवाज़ ओतिरो ई थींदो जेतिरो अलिफ ये ज़ेर ई, बे ये ज़ेर बी, जीम ये ज़ेर जी, त ही बि ओतिरो ई हेठि छिकबो आवाज़ खे। बे उबी ज़ेर बी, ते उबी ज़ेर ती, जीम उबी ज़ेर जी, रे उबी ज़ेर री, सीन उबी ज़ेर सी, हे उबी ज़ेर ही। हाणे जीअं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलही वसल्लम, उन में व आलही अचे थो, अलिफ मंद आ, लाम ज़ेर ले, हे खड़ी ज़ेर ही, व आलही। अॻिते अचूं था उबतो पेश। ज़ाहिर ही आहे उबतो पेश, हिकिड़ो सुबतो पेश, ॿियो उबतो पेश। त उबतो पेश बि डिघो आवाज़ ॾेखारींदो, जीअं अलिफ वाओ पेश ऊ, बे वाओ पेश बू, जीम वाओ पेश जू, दाल वाओ पेश दू। त ही बि ओतिरो ई डिघो आवाज़ खे कंदो। बे उबतो पेश बू, ते उबतो पेश तू, जीम उबतो पेश जू, सीन उबतो पेश सू, हे उबतो पेश हू। ही लफ्ज़ है सुब्हानहू, सुब्हानहू। सीन बे पेश सुब, हाय उबी जबर हा, नून जबर न, हे उबतो पेश हू। सीन बे पेश सुब, हाय उबी जबर हा, नून जबर न, हे पेश हू, सुब्हानहू। अॻिते वजहहू, वज, वाव जीम जबर वज, ही जीम ते जज़्म आई है, ही हर्फ साकिन आहे। हे जबर है, हे पेश, हे उबतो पेश हू, वजहू। जीअं ही आहे वहदहू ला शरीक लहू। दोस्तों, ही कुछ एराबूं जेके ख़ासि करे अरबी में इस्तेमालु थियनि थियूं। हिन खां पोइ जेका वीडियो ईंदी उन में अलिफ मक़सूरा आहे, वाव महदूल आहे, तनवीनूं आहिनि, उन्हनि ते बदल हूंदी। तव्हांजी महिरबानी, मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, लाइक कजो, शेयर कजो। तव्हांजी महिरबानी।